السلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين وصحبه الحاديين المهديين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث. صدق الله مولانا العلي العظيم وصدق رسوله النبي الكريम الأمين. मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, मुझे हादी रहबर सुने दिलबर साईं जे पाक आस्थाने जा पंधियड़ो अल्हम्दुलिल्लाह फजलाबाद में डिठो है, दिलबराबाद में डिठो है, वरी अज हिदायत आबाद में ॾिसो, सालियाबाद में डिठो है, अल्लाह कदो तो वाक वरंदी वरी करमाबाद वाली ॾिसो। अल्लाह यार जिथे विंदे हेड़ा इज्तिमा मिलंदो, बेशक जिथे विंदे मदीने वारे मीर जो मिठियूं मिठियूं गालियूं ॿुधंदे, मुझे मुर्शिद जो जिथे देरो जमी वियो उते इश्क जो थाक मची वियो। परे परे खां इश्क वारा अचन था, मुस्तफा जे खैरात जो वंड वठन था, हिया ठारन था ऐं उहा खैरात खणी मागन ते मोटन था। जिथे वजन था जंग में हिन, बयाबान में हिन, पंजन में हिन, परायन में हिन, जिथे बहिन फकीर हुजे दिलबर पीर जो। हाँ यार हाँ, फकीर हुजे मुझे पीर सुने हादी रहबर जो, वो दिसने सिद्ध सूरत ब मुस्तफा सुने जी। लजपाल नबी जी सुन्नत सा सिंगारियल मिलंदई, चेहरे ते पग ब मिलंदई। बटनिया तो में मु एकड़ी वीडियो ॾिठी त हिकड़ो धनार उठ पे तो हकले, धनार आता ब ॾिठी हुंदी शायद वीडियो, धनार उठ पे तो हकले, पर उठ हकलींदे भी मुझे पीर जूं नातूं तो मनकबतूं तो पड़े। अल्हम्दुलिल्लाह मिलाद जूं मजलिसूं सजी सिंध में मुझे पीर मुनाकिद कयूं, अज उन्हें जी झलक हिते। सुभान अल्लाह। कुदवतुल औलिया सय्यदुस सुलहा महबूब इलाही नव्वरल्लाहु मरकदहु सनन जो उर्स मुबारक बाए, महबूब जो मिलाद बाए। बेशक दोस्तान मोहतरम, कुरान मजीद फुरकान हमीद जे अंदर तहां अलिफ अलहम्द जे अलिफ का शुरू थियो वन्नास जे सीन ताईं पढ़ंदा वञो, अखर अखर लफ्ज आयत आयत रुकू सिपारो मंजिल ता पढ़ंदा वंदो, सूरतूं खोलींदा वेंदो, जिथे जिथे निहारींदो मुझे महबूब जी नाती नात में अजब लगंदो आ, अजब हैरत लगंदी आ जो कुरान इश्क मुस्तफा पे पढ़ाए, कुरान मुस्तफा जो नातूं पे पढ़ाए ऐं महबूब जी उम्मत में नातुन के गारायण वारा मुस्तफा जा आशिक दीवाना। सुभान अल्लाह। के ॾींहन ताईं, के हफ्तन ताईं, के महीनन ताईं, के सालन ताईं, पर जेको बिज मुस्तफा जा दीवाना पोखींदा आहिनि, मुस्तफा जा परवाना पोखींदा आहिनि, पीर मिठे का फैज़ हलियो, सुने महबूब इलाही उन्हें वण खे आबाद कयो। महबूब इलाही जेको बूटो पोखियो अज हे ॾिसी थो न, हिकड़ो वण जी हिकड़ी कार ॿी लाम, जिथे बि ॾिसंदे इश्क मुस्तफा जा तराना ॻाइण वारा अल्लाह जा वली आहिनि। अज अचो त उन इश्क जी हिकड़ी तव्हांखे बि झलक ॿुधायां। सुभान अल्लाह। पुटा दुनिया जे अंदर जो इंसान आयो, जेॾी महिल मौत आयो
साइंस वाला था चवन तहकीक कंदड़ था चवन जेडी मल इंसानन जो मौत थियो त अक्सर करे असा तजुर्बा कयासी त मरण मल हर मानू के हिकड़ी पेशेमानी पूछा कई वे केड़ी चवण लगा त पेशेमानी ही है जो असा पंजी हेडी जिंदगी गुजारी 30 साल 40 साल 50 साल 60 साल 70 साल 100 साल जमार गुजारी पर जेको कम हुयो पूरो करे न सकियासी मुकम्मल न करे सकियासी जेका जिंदगी जी उम्मीद हुई मुकम्मल न थी सके से मुझे ने जो कुछ उनन जो मंशूर हुयो आखिरी मरण महल साइंसदान दा चवन सा तहकीक दान दा चवन त असा उनन का पुछा कई भला आखिरी ख्वाहिश केड़ी यार गाल ये वा सगी जिंदगी गुजरी वई पर पांचो जो मंशूर हो मुकम्मल न करे सकियासी पर मदीने आरो साईं तू जो मुझो नबी जेनी मला आया त साईं दा फरमाइन त ओ इंसानो बुधो जेको मुखे रब पैगाम दिनो जेका मुजी हयाती रब अता कई पंजी जिंदगी जो जेको मंशूर हुयो अल यौम अकमलतु लकुम जो कुछ मुखे दिनो वो जेको मुझो मंशूर हुयो हड़ जो हड़ मु तव्हां ताईं पहुंचाए मां रब जे अग्या जेरी मल वींदुस त रब वट अर्ज कंदुस ओ मौला जेको कुछ तो दिनो हिन उम्मत वारन ताईं पहुंचाए पो आयो जेरी मल महबूब त पंजो पैगाम पहुंचायो महबूब जेरी मल पंजी गाल पहुंचाई ओडी मल महबूब जो चो तरफ वेहण वारा अबू बकर उमर उस्मान अली महबूब जे चो तरफ रहण वारा जेके महबूब जा गुलाम हा उन्हन भी चयो त या रसूल अल्लाह जो कुछ दिनो असां भी अगते पहुंचायो किया पहुंचायो जो मदीने में हा तने भी महबूब जो गालियों का जो सल्लल्लाहु अलैहि या मदीने में हाथ ने महबूब जो गालियों ऐसी ताई जो उन्हन चयो या रसूल अल्लाह अवा हुक्म कयो अवा जो पैगाम खणी असा समुंडन में काहे पवंदासी जेरी मल उमर सोने जी हुकूमत आई हाल हे हुयो जो असाबी पंजा घोड़ा समुंडन में काहे पया चवण लगा जेको यार जो पैगाम मिलियो आ दर दर ते पहुंचाइण कम असां जो यार जो न्यापो हर हिक ताईं रसाइण कम असां जो आ पोता ॾिठो न जो मक्के मां जेको दीन निकतो हो मदीने ताईं पहुतो मदीने मां हलंदे हलंदे अॼु हिदायत आबाद में उन दीन जा चश्मा बहन पिया अॼु हिते ॾिसंदे महबूब जे इश्क जा तराना नजर ईंदई हिन आस्ताने आलिया ते जिथे दिल पर साईं रही जिथे कदम मुझे पीर जा लगी विया उते दीन जा रंग रची विया एड़न जगहन ते जिथे पुलिस जिन मानुन खे न सुधारे सगी जिथे दुनिया जी फौज ऑफिसर न सुधारे सगिया हिन जवान जी गुफ्तार हुई दिलियों हाय 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 हिन पीर जे किरदार उनन खे कुही छडियो इते एड़ा ब फकीर वेठा हैं उनन जो शनाख्ती कार्ड कढी उनन जो फोटो दिसंदो तो उन में दाढ़ी ना है
उन्हनि जा रंग निराला आहिनि जुदा आहिनि पर जंहिंमहिल मुंहिंजे मुर्शिद जी नज़र उन्हनि ते पई अॼु उहे साहिबे सुन्नत त आहिनि साहिबे शरीयत त आहिनि पर राजन के मुस्तफा जे रंग में रंगन पिया ओ मातली वारा ओ मुर्शिद रंग लाए तो छॾिया ओ मातली वारा ओ मुर्शिद रंग लाए तो छॾिया इश्क उल्फत जा अंदर में इश्क उल्फत जा अंदर में आड़ा मचाए तो छॾिया नथो चवई मातली वारा ओ मुर्शिद रंग लाए ओ जे न पढ़ंदा ईदहा से जे न पढ़ंदा ईदहा से अॼु तहज्जुद था पढ़न थी न जन जी अख आली ओ अॼु था ओ चिंगारूं ॾियन फैज़ बरकत जाओ कामिल बरकत जाओ कामिल वाहुड़ वहाए तो छॾिया मातली वारा ओ मुर्शिद रंग लाए तो छॾिया ओ मुंहिंजा अता ओ हिदायताबाद में अचण वारा हे सिर्फ मुस्तफा जो फैज़ आ जेको तव्हांखे हिते वठी आयो आ पर इन फैज़ जी हिकड़ी झलक ही अबवा जो हिन कामिल पीर अजकल पीरन के ॾिसंदो त उहे कहिड़े रंग में ढंग में न पर हिन कामिल जेको मुस्तफा जो ॾीओ ॿारियो आ उन खे 400 खां वधीक किताबनि में लिखी सिंध जी हर कुंड कुड़च ताईं पहुचायो सिंधीअ में किताब लिखई उर्दू में किताब लिखई अरबीअ में किताब लिखई फारसीअ में किताब लिखई सिराई किन के बि न छॾई अंग्रेजी में लिखी 7 बोलियुनि में हिन कामिल पीर मुस्तफा जो पैगाम लिखी पोयन जे ला छॾियो आ त ओ सिंध वारो ओ सिंधी क़ौम वारो तव्हांजो हिकिड़ो अदीब हिकिड़ो ॾाहो हिकिड़ो किताब लिखंदो आ तव्हां राज्यनि में उन जी पब्लिसिटी कंदा हो पर हे जवान अहिड़ो आ जे 500 खां वधीक किताब लिखिया आहिनि डॉक्टर नबी बख्श बलोच पे चे जेमल साईं ने अल कलम किताब लिखियो चे पियो तो साईं हे अल कलम किताब एड़ो लिखियो थव जो मां तो चवा हिन ते ताके पीएचडी जी डिग्री ॾियण खपे मां ना डॉक्टर नबी बख्श बलोच जा तो लफ्ज चयो सुभान अल्लाह हां यार किताब लिखई मानू सुधारी अजे हे दौराजे में पीउ जो पुट चवण नथो वठे माव जो धीउ चवण नथी वठे पर हेदे त निहार पटको आ डंदण आ तस्बीह आ साई सुन्नत मुस्तफा जी चादर वा अब्बे जो फरमा बरदार वा एकड़ो मानू आयो चे पियो तो साईं मुंजो पुट सुधरे ही न पियो साईं जन जी संगत में वेठो आ उहो ॾींहुं हे ॾींहुं मूंखे पुठी बि नथो ॾे जेको मुंहिंजो चवण न पियो वठे पर हिन कामिल सुभान अल्लाह सुभान अल्लाह न सिर्फ तोखे मुखे सुधारी पर हिते जमात एतरी वेठी आ कसम खणी पुछोन हर कंहिंजी गोठ में हिकिड़ो करमी फ़कीर वा जेको तुंहिंजा मुंहिंजा बच्चा पढ़ाए थो पियो तव्हां हिननि खां पुछी ॾिसो पंहिंजो पाण खां हिक ॿिए खां पुछी ॾिसो हर गोठ में करमी फ़कीर वा जेको बचड़नि खे सेखारे बि थो पढ़ाए बि थो
दुनिया वारा प्राइवेट स्कूलन वारा फी वठंदा आहिनि, आलिम मौलवी नज़राना वठंदा आहिनि, पर हिन जवान एड़ा नौजवान फर्द बनाए छॾिया आहिनि जेके जिथे बि वञनि था मुस्तफा जो दीन सेखारींदा था वञनि। उहा ॿी ॻाल्हि आहे जो असां सिंधी बेक़दर आहियूं, उहा ॿी ॻाल्हि आहे जो असां सिंधी बेक़दर आहियूं, क़दर वारा हुजऊं हा। असांजी बेक़दरी आई जेॾी महिल सिंधी ऐं सुन्नी, सिंधी ऐं सुन्नी ॿई सुस्त ऐं असां ॿई गॾु थिया आहियूं। असां सिंधी बि सुन्नी बि ऐं ॿई सफ़ा वरन त न इहो पंजाब वारनि खे अहिड़ो कामिल पीर मिले हा। मां त सलाम कंदुसि असांजे नौजवान जेके कर्मी मीडिया जा नेटवर्क जा भाइर आहिनि न, अलाह उन्हनि खे ख़ुशि करे। मां तव्हांखे बि हथ ॿधी अर्ज़ थो कयां, तव्हां बि मुंहिंजे पीर जा मददगार थियो। जिथे रहो था, जंहिंसां रहो था, मुंहिंजे पीर जी केस्ट खणी वञी, ॿियो कुझु न। मोबाइल में त तकरीर अथव न, तुझी गाल सां माण्हू सुधरे या न सुधरे, पर हिन कामिल जी गुफ्तार दिलियूं मोहे थी छॾे। मां हींअर घोटकी मां आयुसि, मींहुं वसे पियो, हिकिड़ी जॻह ते निमाज़ पढ़ियुमि त हिकिड़ो माण्हू भॼंदो आयो, अॼु मुंहिंजे पेरनि ते हथ रखी, हथ पियो चुमियो, चए दिलबर साईं जो पुटु हा यार हा, हथ जे चुमियो दिलबर साईं जो पुटु। मूं चयो हाओ, चई साईं मां हिन जवान तां सदको वञा, हाय हाय हे ॾिसी तो हिते माण्हू ई कोन्हनि, पर हिते दिलबर साईं जा फ़क़ीर ईंदा आहिनि जेके असांखे दीन जो सबक़ पढ़ाईंदा आहिनि। सॼी वात मां इहो गज़ल पढ़ंदो आयुसि, मातली वारा वो मुर्शिद रंग लाए तो छॾिया, इश्क उल्फत जांदर में आड़ा मचाए तो छॾिया, मातली वारा वो मुर्शिद रंग लाए तो छॾिया। हिदायत आबाद हल तूं, हिदायत आबाद हल तूं, हर कंहिंजे वाई बात हुई। आयो किथे था जो हिदायत आबाद, हिदायत आबाद हल तूं, हर कंहिंजे वाई बात वा, जे पुगा सा झुर सवेरे के देर से सुस्तन ने पया नहीं के पुगा सा झुर सवेरे के त पोता रात में, जे पुगा तो वट ओ दिल भर, जे पुगा तो वट ओ कामिल, रब सां मिलाए तो छॾिया। हींअर सभु दोस्त वेठा हो, पंहिंजो पाण में हो, करमी भाई रहो, कसम अथव अल्लाह जी ज़ात, जेॾी महिल हेॾे निकितो त तव्हांजी ज़बान ते छा हो? अल्लाह अल्लाह, सच्ची था चओ हा यार हा। ॾिस भला हिते को ॾोकड़ पैसा जीअं इमरान खान तो ॾे, ज़रदारी पंहिंजी जियालत खे तो ॾे, पैसा त कोन्हे, को नहणो चोखो त कोन्हे न हा यार हा। मोहब्बत वा जेका अल्लाह जे तरफ़ां तुंहिंजी मुंहिंजी दिल में, हिकिड़ा आया जेके चवनि पिया त इहो ॾींहुं उछा में हाणे नवां सामान पुराणा विया नवां आया, इन्हीं के मौके अल्लाह करे खुश हुजी, अल्लाह करे आबाद हुजी, हिन पीर जो शान रब वधायो आ। अल्लाह मुंहिंजो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। बस दुआ घुरंदा वञूं त अल्लाह ताला हिन कामिल जे कदमनि ते, नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अली हलिया